नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडोलियार में ख़बर ॾींदा हलूं त कोरोना टेस्ट जे बहाने पोरियत जी 12 वर्ष जी न्याणी अगवा पोरियत रोई रोई बेहाल थी वियो आहे। असां तक़रीबन 4:30 खां पौणा 5 जे लॻभॻि नंढी घर हुई, आऊं पंहिंजे कम ते मज़दूरी ते हुउसि। दर ते दस्तक लॻी त आवाज़ जो कड़ो कयो, नंढी वञी दर खोलियो। दर खोलण सां के माना खे ॿाह मां झले ऐं हिनखे छिकियो पाण ॿाहिरि। त हीअ नंढड़ी ने हिते साम्हूं हिन ॿिन्ही रांदि पई रही त हीअ रियूं करे भॻियूं त असांजी भेण खे त केॾांहुं खणी विया जो केरु आहियो, त हुननि चयो त असां किरोना टीम आहियूं। ईअं चई ऐं ॿाहिरां वरी कुंडो बंदि करे वियो। नंढड़ियूं घणी घर में रुनियूं दाम कयूं। हाणे जॾहिं को माण्हू हितां गली मां मटे को दर खोले, इन्हनि खे रियूं कंदे कंदे अधु कलाकु लॻी वियो। अधु कलाक खां पोइ जेॾी महिल को माताणू मटियो दर खोलियो आहे त मूं साम्हूं हिते वेझो कमु पियो कयो, हुते डोड़ी आयूं चई बाबा असांजी भेण खे न किरोना जी टीम खणी वई आहे। ऐं जी घर आयसि नंढड़ियूं मुंहिंजियूं हिते रुनियूं पिए ऐं हिननि खे संभाले। मुंहिंजी घरवारी उते हुनजे घर कपिड़ा धोइण वई, घर जा कपिड़ा धोईंदी आहे त पंहिंजी धीअ था मां त मूं नंढड़ियुनि खे मोकिलियो तव्हांजी माउ खे वठी अचो। हीअ आया त पोइ आउं निकितो आहियां किरोना सेंटर अकबरी मदरसे खां परियां। वरी उन सेंटर ते वियो, हुतां पुछा कई आहे। हुननि ॿुधायो त बाबा असां किरोना में हिते औरतुनि लेडीज़ खे कोन आणींदा आहियूं, न की छोकिरियूं आणींदा आहियूं। हिते सिर्फ़ु मर्द जेके आहिनि उन्हनि खे किरोना जे हिसाब सां आणींदा आहियूं। वरी उन्हनि मूंखे चयो तव्हां ज़िले अस्पताल सेवल में वञो। वरी आऊं आयो आहियां हिते सिविल अस्पताल। वरी उते सभिनी खां मूं पुछा ॻाछा कई आहे। उन्हनि चयो बाबा असांजी टीम काल्ह निकिती कोन्हे। ईअं चई वरी डॉक्टर लतीफ़ सां मुंहिंजी थोरी तिखी बठी थी वई। हुन चयो बाबा तूं किरोना ईअं करे नथी सघे, जेकॾहिं किरोना जो को माण्हू वेंदो त हुन सां गॾु 2 डॉक्टराणियूं लेडीस हूंदियूं ऐं उन सां गॾोगॾु डॉक्टर हूंदा ऐं सूबेदार जेको हद जो हूंदो उन सेक्शन जो। इन मां त को बि कोन हुए। थाणे ते विया तव्हां? हा जी, आउं थाणे ते बि राति वियोसि। FIR बि दर्ज कराई आहे। हुननि पुछो त तुंहिंजो कंहिं ते शक शुबो या कंहिंसां तव्हांजी ज़ाती दुश्मनी? मुंहिंजी त ग़रीब मज़दूर जी कंहिंसां दुश्मनी हूंदी आहे, मुंहिंजी त कंहिंसां का ज़ाती मुतालबो छा आहे? बसि मुंहिंजो मुतालबो इहो आहे त जेतिरो थी सघे मुंहिंजी न्याणी मूंखे पुटु ॾियनि। किरोना वारनि वटि या को अगवा करे खणी वियो आहे, अलाह बहितर थो ॼाणे। मुंहिंजी न्याणी खे महिरबानी करे जेतिरो जल्दी थी सघे मुंहिंजी न्याणी खे मूं ताईं पहुचाए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।